असल में हिनखे तक़रीबन पीपल्स पार्टी जी आहे हिकु चूंडियल नुमाइंदा आहिनि हिते डिप्टी मेयर आहे। डिप्टी मेयर जो इलाइक़ो आहे बिटाईआबाद गुलिस्तान जोहर UC 10 ऐं UC 9 ऐं UC 10 UC 9 में कॾहिं बि तरक़ियाती कमु न कयो आहे, छो जो कच्ची आबादी में तरक़ियाती कमु हुननि खे करिणो ई न आहे। उनजे करे कच्ची आबादी जेका बजट अचे थी उहो पंहिंजनि खिसनि में आहे। हितां जा आम माण्हू खे तकलीफ़ एॾी थी थिए, रोड रस्ता बीमारियूं अलॻि थी थियनि। उन खां अलावा तव्हां हाणे 500 रोड केॾो ख़राबु लॻो पियो आहे, टुटल लॻो पियो आहे। इन खे तक़रीबन 15 साल थी हाणे कमु न थियो आहे कोई तरक़ियाती। सेवरेज जो सिस्टम तबाह लॻो पियो आहे हिते, ऐं जेको तव्हां रोड जो मामलो आहे उहो तबाह लॻो पियो आहे। बिजली जा मसइला 15 सालनि खां पीपल्स पार्टी हिते राज कंदी आहे कराची कच्ची आबादी में। ये माण्हू कीअं था वोट ॾियनि? बसि माण्हू ख़बर अथव पीपल्स पार्टी जो वोट जेको हूंदो आहे कहिड़े तरीक़े सां ईंदो आहे, कीअं ईंदो आहे, उहो त उन्हनि खे ई ख़बर आहे। ये रोड तो ज़माना हो गया इसको बने हुए, कोई हाथ ही नहीं लगाता। नाजिम आए, चेयरमैन आए, लेना देना किया, किसी ने कोई काम नहीं किया और ना ही यहाँ कोई काम होता है। यहाँ पता नहीं अल्लाह वारिस है इस मुल्क का, तो मेरे मुल्क का अल्लाह ही खैर करे, बस बाकी यही बोल सकते हैं और कुछ नहीं बोल सकता।